ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। ही कथा पाण श्री गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई जो जय श्री कृष्ण। जंहिंमें नारद जी संत कुमारनि खां पुछियो त हीअ कथा किथे ऐं कॾहिं आरंभ करणु घुरिजे, मतिलबु कॾहिं शुरू करणु घुरिजे। हाणे श्रीमद भागवत महापुराण साहिब जे महात्म्य जो अध्याय टियों, भक्तीअ जो दुख दूर करणु। संत कुमारनि चयो त ए नारद जी, तव्हां तमामु सुठी ॻाल्हि पुछी आहे। हरिद्वार में गंगा जी जे किनारे ते श्रीमद भागवत महापुराण साहिब जो यज्ञ करण वास्ते हिकु चङो आस्थान आहे। उते वरनि जी छांव बि तमामु घणी आहे। घणा रखेश्वर ऐं ज्ञान यज्ञ खे चाहींदड़ बि उते रहंदा आहिनि। उन जॻह ते कथा रूपी यज्ञ करण करे ज्ञान ऐं वैराग जवान थी उथंदा ऐं भक्तीअ जो बि सभु दुख दूर थी वेंदो। उन ते नारद जी चयो त अव्हां जे सिवा ही भागवत रूपी यज्ञ थी नथो सघे, इन करे कृपा करे तव्हां बि मूं सां गॾु उते हलो। पोइ सनकादिक चारि ॿाहिरि नारद जी सां गॾु हरिद्वार में गंगा जी जे किनारे ते अची पहुता। उते रहंदड़ रखेश्वर ऐं मुनेश्वर जेके हुआ, उन्हनि खे चयऊं त असीं हिते श्रीमद भागवत महापुराण रूपी यज्ञ करे रहिया आहियूं। जंहिंखे कथा रूपी अमृत पीअणो हुजे सो अची शामिल थिए। तॾहिं भर्ग, वशिष्ठ, चोरन, मेधाथ, गौतम, परशुराम, विश्वामित्र, मार्कुंडू, वेद व्यास ऐं पारासुर ऐं ॿिया जेके रखेश्वर ऐं मुनेश्वर उते हुआ से अची उन आस्थान ते इकट्ठा थिया। उन खां सवाइ सुमर्तियूं, वेद, पुराण, शास्त्र जेके बि हुआ उहे बि अची उन आस्थान ते गॾु थिया। ऐं गंगा जी ऐं ॿियूं नदियूं, गंधर्व ऐं देवताऊं ऐं नांग ऐं जछ, किन्नर ऐं ॿिया 14 भवननि जा जीव कथा रूपी अमृत जे पीअण लाइ उन ज्ञान रूपी यज्ञ में अची इकट्ठा थिया। पोइ उन वक़्तु वैष्णव ऐं महापुरुषनि ऐं ॿियनि सभिनी आदमियुनि गॾिजी जय जयकार कई ऐं शंख नगारा वॼाया ऐं देवताऊं पंहिंजनि वामाननि ते चढ़ी उते कथा ॿुधण लाइ अची पहुता ऐं ज्ञान रूपी यज्ञ ते गुल वसायाऊं। ऐं सभई ॿुधंदड़ आदमी उन वीचार में चित लॻाए वेठा त ॾिसूं सनक आदिक ऐं नारद जी कहिड़ी कथा ऐं परमेश्वर जो लीलान कनि था। पोइ संत कुमार जी नारद जी खे चयो त आऊं अव्हां खे उहा कथा थो ॿुधायां जा श्री सुखदेव जी राजा परीक्षित खे ॿुधाई हुई। श्रीमद भागवत महापुराण साहिब में 12 स्कंद, 335 अध्याय ऐं 18,000 श्लोक आहिनि। उन जे पढ़ण ऐं ॿुधण सां मुक्ति साम्हूं अची बीहंदी आहे। जहिड़ो श्रीमद भागवत ॿुधण सां फल मिले थो, 13,000 अश्वमेध यज्ञ करण सां बि नथो मिले। काशी, गया, प्रयाग, कुरुक्षेत्र ऐं पुष्कर या ॿिए के तीर्थ ते स्नान करण करे बि इन कथा जहिड़ो फल नथो मिले। जेसिताईं संसारी आदमी ही कथा नथा ॿुधनि, तेसिताईं उन्हनि जे मन में घणनि जन्मनि जा पाप गजनि था। पर अमृत रूपी भागवत जी कथा ॿुधण करे उन्हनि जा पाप अहिड़ी तरह भॼी अलॻि थी था वञनि
जहिड़ी तरह सिज जे उभरण ते अंधेरो नास थी वेंदो आहे ऐं जो आदमी हर रोज़ हिकिड़ो या अधु श्लोक भागवत जो पढ़ंदो आहे तंहिंजी मुक्ति थी वेंदी आहे ऐं जेको आदमी ॾहारे भागवत पढ़े ॿियनि खे ॿुधाईंदो आहे उन जा 3 करोड़नि जन्मनि जा पाप जली रख थी वेंदा आहिनि ऐं जेको श्रीमद भागवत जी पोथी सोने सिंघासन ते रखी वैष्णव ऐं साधन खे दान ॾींदो आहे तंहिंखे त परमेश्वर पंहिंजी जोत में मिलाए वठंदो आहे। सभई चयो जय भागवत महापुराण। संत कुमार जी चवनि था त मनुष्य जी जूण में अची जंहिं श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा न ॿुधी आहे तंहिंखे धिक्कार आहे। अहिड़े पुट जे ॼणण खां स्त्री बिना औलाद जे चङी आहे। कलयुग में यज्ञ तप ऐं दान आदमीअ खां नथा पुॼनि छाकाणि त उन जो चित अहिड़ी तरफ़ लारो नथो करे ऐं मन उन जो हिकिड़ी तरफ़ नथो लॻे। इन करे पार ब्रह्म नारायण जीअ जी वेदव्यास जीअ जो अवतार वठी ही कथा ठाही आहे। जेको 7 ॾींहंनि ताईं चित लॻाए हिन पुराण जी कथा ॿुधे उनखे यज्ञ तप विर्त ऐं दान सभिनी जो फल प्राप्त थिए थो ऐं संदसि मुक्ति हासिल थिए थी। ऐं जॾहिं उद्धव जी 11 स्कंद में सभु ज्ञान श्री कृष्ण महाराज खां ॿुधा ऐं कलयुग जा लक्षण ॼाताईं तॾहिं हिन श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु करे मुरली मनोहर खां पुछियो त हे नाथ तव्हीं त वेंकट धाम ॾियां थो वञो पोइ संसारी माण्हुनि जो उद्धार कहिड़ी रेत थींदो। तॾहिं टिनी लोकनि जे नाथ जवाबु ॾिनो त उद्धव तूं बद्रिका आश्रम में वञी तप कर त तुंहिंजी मुक्ति थींदी ऐं मुंहिंजे वञण खां पोइ हिकिड़ी भागवत रूपी मूर्त मुंहिंजी दुनिया में रहंदी। जो माण्हू उहा कथा भागवत जी सची दिलि सां ॿुधंदो उनखे मुंहिंजो दर्शन हृदय में प्राप्त थींदो। इहो संसारी माण्हुनि जे दुख छॾाइण वारो भागवती यज्ञ आहे ऐं सवाइ इन जे ॿी काई शइ माण्हू खे माया जे ॼाण खां छुटाइण लाइ उत्तम नाहे। एतिरी कथा ॿुधाए सूत जी संक जी ऐं ॿियनि रखेश्वरनि खे चयो त जॾहिं संत कुमारनि भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधाइण शुरू कई ऐं सभई ॿुधण लॻा तॾहिं उन अमृत रूपी कथा जे प्रताप खां उहे ॿई पोरा ज्ञान ऐं वैराग जेके बेहोश हुआ उहे उथी खड़ा थी विया ऐं भक्तीअ जो दुख दूर थी वियो। सभई सभा वारा जेके कथा ॿुधी रहिया हुआ दर्शन पाए करे गोविंद हरि ऐं मुरारीअ जा गुण ॻाइण लॻा ऐं वैराग जे दर्शन मिलण खां उन्हनि खे भक्ति हासिल थी ऐं कलयुग वारो दुख दूर थी वियो ऐं सभिनी जो मन शुद्ध ऐं शांत थी वियो। सभई चयो जय श्री कृष्ण जय भागवत महापुराण साहिब। हेॾां भक्ति पंहिंजे ॿिन्ही पुटनि ज्ञान ऐं वैराग सां गॾु संत कुमारनि खे हथ जोड़े चयो त मां कलयुग जे करे कमज़ोर थी वई हुअसि पर श्रीमद भागवत जी कथा ॿुधी मूं में नई शक्ति आई आहे। हाणे ॿुधायो त मां किथे वञी रहां। तॾहिं संत कुमारनि जी चयो ए भक्ति तूं हिन कलयुग में वञी भक्तनि जे हृदय में वास कर। भले हिन कलयुग जा दोष सभिनी जीवन खे पंहिंजे वस में करे छॾीनि ऐं पंहिंजो प्रभाव ॾेखारीनि लेकिन उन्हनि जी तो ते नज़र बि न पइजी सघंदी। इहो हुकुम ॿुधी भक्ति देवी भक्तनि जे हृदय में वास कयो। इत श्रीमद भागवत महापुराण साहिब जे महात्म्य जो 3 अध्याय पूरो थियो। सभई चयो जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे ही कथा सुठी लॻी हुजे ऐं तव्हांखे हिन मां आनंद ऐं लाभ हासिल थियो हुजे कृपा करे हिन कथा खे अॻिते शेयर करियो त तव्हांजो भलो थिए
ऐं अॻु वारनि जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।